तव्हां अध्यक्ष जी आहे परमिशन त मां पंहिंजी रचना पेश कयां। जय झूलेलाल सभिनी खे। मां पंहिंजी कहाणी पेश कयां उन खां अॻु जेको हिते सभु स्टार्टिंग खां ई ॿुधोसीं कि सिंधी अदबी बैठक वग़ैरह, त मूंखे थोरो ख़्यालु थो अचे त मुंहिंजा पिताश्री दादा तेज काबिल उन्हनि जे घर शायदि कुझु हिते आहिनि जिन जी बैठक थींदी रहंदी हुई ऐं शायदि के सदा हयात आहिनि, त असांखे उहो बचपन खां ई माहौल मिलियो आहे कि सिंधी बैठक थींदी रहे। थैंक यू। हीअ मुंहिंजी कहाणी हिकु मैगज़ीन में छपी चुकी आहे, त शायदि कंहिंजी इहा पढ़ियल ऐं ॿुधल बि हुजे। कहाणीअ जो उनवान आहे सफ़र किथां जो। भगवान दास जे घर वारनि हुनखे फ़ैरसत सफ़र किथां जो फ़ैरसत यानी लिस्ट ठाहे ॾिबी आहे न कि बाज़ार जा ही कम करे ही शयूं वठी अचणियूं आहिनि, ठाहे ॾिनी जंहिंमें बाज़ार जा कहिड़ा कहिड़ा कम करे अचणा आहिनि उहे लिखियलु हुआ त जीअं को कमु करण खां रहिजी न वञे। हू घरां निकितो ऐं रस्ते ते सोचींदो वियो त कहिड़ो कमु पहिरीं कयां, पहिरीं कहिड़ो दुकानु वेझो पवंदो ऐं राशन वारे दुकान ते पछाड़ीअ में वञा त जीअं वधीक वज़न खणी घणो पंधु न करिणो पवे। ईअं सोचींदो रस्ते ते हलंदो पिए वियो त घणो झूनो सॼणु मिली वियुसि। उन सां पुराणियूं ॻाल्हियूं कंदे यादि आयुसि त मूंखे प्लम्बर वारे वटि बि कमु आहे, पर मां न उन जो दुकानु सुञाणा ऐं न ई नालो ख़बर आहे। सो पंहिंजे दोस्त सां ॻाल्हि कयई त घर में नलकनि जी मरमत जो थोरो कमु कराइणो आहे, को सुठो कारीगर ध्यान में हुजे त ॿुधाए। टोपण दास ॿुधायुसि त बसि हितां खां थोरो अॻु भरो साॼे पासे ॿियो नंबर घिटीअ में वञिणो आहे। उते साॼे पासे चोथों नंबर दुकानु आहे जंहिं ते रवि रिपेयरिंग वर्क्स जी तख़्ती लॻल आहे। उते बंटी नाले जो हिकु कारीगर आहे जंहिंजो हथु तमामु सुठो आहे ऐं हू वाजिबु अघ में घणो सुठो कमु करे ॾींदो आहे। असीं केतिरनि सालनि खां उन खां ई पंहिंजे घर में घुराईंदा आहियूं। मां कल्ह अञा उन जी दुकान ते वियो होमांसि, पर उन जो माण्हू वेठो हो जंहिंखे सभु भॻत करे कोठींदा आहिनि। उन ॿुधायो त सेठ अरावली वियो आहे, तूं वञी ॻाल्हाए अचीस ऐं पंहिंजे घर जो पतो ॿुधाए पुछी अचीस त तुंहिंजे घर कारीगर कॾहिं अची सघंदो। हू हुनखे राम राम चई पंहिंजे माॻ हलियो। भगवान दास उते बाज़ार जा थोरा कम पताए पोइ मरमत वारे दुकान ॾांहुं रवानो थियो। ॾिठाई त बराबरि रवि रिपेयरिंग वर्क्स नाले जी तख़्ती लॻल हुई। दुकान ते चढ़ियो, नज़र फेराई आई त उते नलकनि जी मरमत करण जो सभु सामान रखियलु हो। कुर्सीअ ते हिकु सॼणु वेठल नज़र आयुसि। उनखे राम राम करे पंहिंजो कमु ॿुधाए पुछाईंसि त मरमत जो कमु करण लाइ मुंहिंजे घर कारीगर कॾहिं अची सघंदो। उन कुर्सीअ ते वेठल माण्हूअ चयुसि त सेठ मानसरोवर वियो आहे, शाम ताईं अची वेंदो। तव्हां पंहिंजो पतो ऐं फ़ोन नंबर मूंखे ॾेई वञो। सेठ सां ॻाल्हाए मां तव्हांखे फ़ोन करे ॿुधाईंदुसि त मरमत जो कमु करण लाइ तव्हांजे घर कॾहिं अची सघंदो। मुंहिंजे अंदाज़े मूजिबि त लॻभॻि सुभाणे ई सेठ तव्हांजे घर हाज़िर हूंदो। उन खां पोइ वरी बि 2 ॾींहं अंबाजी ऐं तिरुपति कमु करण वञिणो अथसि। इहो ॿुधी भगवान दास जो त मथो फिरी वियो। कुझु देरि लाइ हुनजे मग़ज़ कमु करण ई छॾे ॾिनो। हू खोड़ो ई न पियो लॻाए सघे त माजरा छा आहे। टोपण दास खे कलोके ॾींहं ते चयाई त सेठ अरावली वियो आहे, अॼु मूंखे चवे थो त मानसर वियो आहे ऐं शाम ताईं अची वेंदो, वरी अंबाजी तिरुपति वेंदो। जेकॾहिं हू हवाई जहाज़ में सफ़र कंदो हुजे तॾहिं बि इहो कीअं थो थी सघे। हुन पाण खे संभालियो, जीअं तीअं दुकान तां हेठि लथो ऐं वरी का तख़्ती पढ़ी पक कयाई त मां उन साॻी दुकान ते चढ़ियो होसि न।
बाज़ार जा ॿिया कम कार पताए घर अची मानी खाई खुड ते आराम करण लाइ सुम्हियो, खट ते आराम करण लाइ सुम्हियो, पर निंड अखियुनि मां ग़ाइबु हुअसि। मग़ज़ तेज़ दौड़ण लॻुसि त आख़िर किसो छा आहे। रोज़ या शाम जो चांहि पी ॿाहिरि निकितो, थल ते वञी वेठो। ॿाहिरि थला ठहियल हूंदा आहिनि न, जिते माण्हू वेठा हूंदा आहिनि, थले ते वञी वेठो, जिते सभु बुज़ुर्ग पाण में हिक ॿिए जो हाल चाल पुछंदा हुआ ऐं ओभारियूं लहिवारियूं कंदा हुआ। अॼु सुबुह वारो किसो हिन पंहिंजनि सॼणनि खे ॿुधायो। हिकु दोस्त चयुसि त मां बि उन बंटी कारीगर खां ई मरमत जो कमु कराईंदो आहियां। मां कल्ह शाम जो वियोमांसि त उते वेठल हुनजे माण्हूअ जंहिंखे सभु भगत करे सॾींदा आहिनि ॿुधायो त सेठ बॉम्बे वियो आहे, बसि कुझु ई वक़्त में अची वेंदो ऐं मां तव्हांजो नियापो सेठ खे ॾींदुसि। ॿिए दोस्त चयुसि त अहिड़ो किसो मूंसां बि थियो आहे। मूंखे चयाईं त सेठ कलकत्ता वियो आहे, बसि इजो हींअर ई कलाक खन में अची वेंदो। अहिड़ा ई अलॻि अलॻि किसा ॿियनि बि बयानु कया। सभिनी खे अजब लॻो। सोचियाऊं त आख़िर माजरा छा आहे। बंटीअ वटि जेकॾहिं पंहिंजो हेलीकॉप्टर हुजे त उहो एतिरो परियां परियां खां कलाक ॿिनि में कीअं थो पहुची सघे। पाण में सलाह मसलत करण खां पोइ इहो फ़ैसिलो कयाऊं त सुभाणे बंटी कारीगर जी दुकान ते इहा माजरा पुछंदासीं। इत्तेफ़ाक़ सां ॿिए ॾींहुं सुबुह जो बंटी कारीगर पंहिंजे दुकान ते हाज़िर हो। पंहिंजे हेतिरनि ग्राहकनि खे गॾु दुकान ते आयल ॾिसी हू थोरो मुंझी पियो, पर आदर भाव सां हुननि खे खीकारे अंदरि दुकान में विहारियईं। पंहिंजे ग्राहकनि जी शिकिलियुनि ते शिकायत जी का बि गुंजाइश ॾिसण कोन आयसि। सोचाई त हिननि सभिनी खे कुझु मरमत जो कमु कराइणो हूंदो, इन करे आया आहिनि, पर हीअ सभु गॾु छो आया आहिनि। हिन हथ जे इशारे सां पुछनि, तव्हां सभु गॾु हिते, छा ॻाल्हि आहे। सभु हिक ॿिए ॾांहुं निहारे अखियुनि में अजब आणे वारे वारे सां ॿुधाइण लॻा त दुकान ते विहारियल हुन जे माण्हूअ यानी भगत जी गैर हाज़िर हुअण जा कहिड़ा कहिड़ा सबब ॿुधाया। बंटीअ चयूं त साईं मुंहिंजा, मां त हिकु रवाजी कारीगर आहियां। मूं वटि न की हेलीकॉप्टर आहे ऐं न ई मां हवाई जहाज़ में सफ़र करणु वेंदो आहियां। मां कॾहिं रेलगाॾीअ में बि कोन चढ़ियो आहियां त अरावली, मानसरोवर, अंबाजी या तिरुपति वञण जो को सुवाल ई नथो उथे। हक़ीक़त में इहे सभई नाला घरनि जे सोसाइटियुनि जा आहिनि, जीअं त अंबाजी हाउसिंग सोसाइटी, अरावली धाम, मानसरोवर होम्स, तिरुपति सोसाइटी वग़ैरह वग़ैरह। इन्हनि सभिनी सोसाइटियुनि में मुंहिंजा कम खयल आहिनि। मूंखे जॾहिं बि उते कमु करण लाइ वञिणो हूंदो आहे त मां पंहिंजे माण्हू खे सॼो नालो न ॿुधाए ईअं चई निकिरंदो आहियां त अरावली थो वञा, तिरुपति थो वञा वग़ैरह वग़ैरह। हू आहे भगत माण्हू, मां जेको चई वेंदो आहियांसि उहो ई माण्हुनि खे ॿुधाए छॾींदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि बॉम्बे ऐं कलकत्ता जी, त उहे बि दुकाननि जा नाला आहिनि, जीअं बॉम्बे कलेक्शन ऐं कलकत्ता मैचिंग सेंटर। घर वारीअ जा ऐं ॿारनि जा कपिड़ा लटा वठण लाइ उते वेंदो आहियां त थोरे में चई वेंदो आहियांसि त बॉम्बे ॾांहुं थो वञा, कलकत्ता ॾांहुं थो वञा। भगवान दास ऐं उन सां गॾु आयल साथियुनि अॼु महसूसु कयो त सॼो नालो न चई करे मुख़्तसर नालो ॿुधाइण सां केतिरियूं न ग़लतफ़हमियूं थियूं पैदा थियनि। हुननि सभिनी बंटीअ खे चयो त अॼु असां तुंहिंजो वक़्तु त ज़ाया कयो आहे, पर हमेशह लाइ असांजी ग़लतफ़हमी दूरि थी वई। हाणे जॾहिं बि भगत असांखे ॿुधाईंदो त सेठ केॾांहुं वियो आहे त असीं सम्झी वेंदासीं त तूं कंहिं कम सां ॿाहिरी शहर में न, पर इते ई किथे शहर में ई कम सां वियो आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अवां सभिनी खे नमस्ते। सिंधु संस्कृति ट्रस्ट ऐं कच्छ सिंधी समाज जे सभिनी उहिदेदारनि खे घणी घणी महिरबानी आहियां। उन्हनि एतिरो सुठो प्रोग्राम रखियो आहे। हिते पधारियल असांजा चीफ गेस्ट, असांजा वॾा बुज़ुर्ग अदीब अध्यक्ष सर, तव्हांजी इजाज़त सां हिकु कविता पेश कयां थी, जंहिंजो उनवान आहे हक़। हक़ हक़ राइट।
सूरज चंड तारनि जी सूरज चंड तारनि जी रोशनीअ ते हक़ आहे सभिनी जो। धरती ऐं आकाश जे नज़ारनि ते हक़ आहे सभिनी जो। कंहिं खूह तां पाणी भरण खां चाहे रोकियो थो वञे, पहाड़ खां वहंदड़ चश्मे जे पाणीअ ते हक़ आहे सभिनी जो। वधण वीझण जो हक़ आहे हर हिकु वण टिण जो। टारियुनि ते विहण जो हक़ आहे सभिनी पखियुनि जो। अंबनि जे बाग़ ते चाहे पहिरो हुजे चौकीदार जो, कुदरती वणनि जी छांव ते हक़ आहे सभिनी जो। चांदीअ जी छेड़ छम करे, हिते गौर फरमाईंदसि, चांदीअ जी छेड़ छम करे उहो अरमान कोन्हे। रांदि रूंद कंदे वॾो थियण ते हक़ आहे हर हिकु नींगर जो। रांदि रूंद कंदे वॾो थियण ते हक़ आहे हर हिकु नींगर जो। थालीअ में तरह तरह जा ताम हुजनि न हुजनि, जीअण जे लाइ दाल फुल्के ते हक़ आहे सभिनी जो। जीअण जे लाइ दाल फुल्के ते हक़ आहे सभिनी जो। मंदिर मस्जिद गुरु दरबार में जहिड़ो जटो थींदो हूंदो। मंदिर मस्जिद गुरु दरबार में जहिड़ो जटो थींदो हूंदो, परम शक्तिअ जी भक्तीअ ते हक़ आहे सभिनी जो। परम शक्तिअ जी भक्तीअ ते हक़ आहे सभिनी जो। नफ़े नुक़सान जी ताराज़ीअ में जग चाहे तुरंदो रहंदो। नफ़े नुक़सान जी ताराज़ीअ में जग चाहे तरंदो रहंदो। पोरीअ सां बाग़ बनाइण जो हक़ आहे सभिनी जो। पंहिंजे पोरीअ सां बाग़ बनाइण जो हक़ आहे सभिनी जो। तव्हां सभिनी जी महिरबानी। मानवारे सदर, मोअज़िज़ मुख्य महिमान ऐं हाज़िर सभिनी महिमाननि खे, सभिनी साहित्यकारनि खे नमस्ते, जय झूलेलाल। अॼु जे हिन सिंधी लेखक सम्मेलन जे ऑर्गेनाइज़र्स जो शुक्र मनी असांजे आदरणीय सदर जी आज्ञा वठी मां सरस्वती जे आशीर्वाद सां पंहिंजो कहाणी पाठ शुरू थी कयां। कहाणी जो उन्वान आहे अंग्रेज़ माईअ जो आवाज़। कहाणीअ जा किरदार आहिनि प्रिया ऐं विजय। कहाणीअ जा किरदार आहिनि प्रिया ऐं विजय, लवीना ऐं पंकज जा धीउ पुट ऐं सीमा लवीना जी माउ ऐं प्रिया ऐं विजय जी नानी। कहाणी शुरू थी कयां। उल्हासनगर में शादी कयल सीमा जी धीउ लवीना संदसि परिवार सां गॾु पंहिंजनि पेकनि में गांधीधाम कुझु ॾींहंनि लाइ टिकण आई हुई। लवीना जे घोट पंकज जी सरकारी नौकरी हुई, जंहिं करे उन 2 ॾींहंनि लाइ ऑफिस मां मोकल वठी पंहिंजनि ॿारनि प्रिया ऐं विजय सां गॾु 2 ॾींहंनि जो कच्छ दर्शन जो प्रोग्राम ठाहियो। सियारे जो वक़्तु हुजण सबबि हू 2 ॾींहंनि जो ज़रूरी सामान जीअं त गरम कपिड़ा, शालूं, स्वेटर वग़ैरह खणी ऐं खाधे जा ताम जीअं त नमक पारा, कारे मिर्च वारियूं कोकियूं, खोराक वग़ैरह ठाहे पंहिंजी कार में कच्छ दर्शन लाइ निकिरी पिया। नंढा वॾा सभई झूलेलाल साईं जा पंजड़ा ॻाईंदे, सिंधी गीतनि ते झूमंदे भारत जी सरहद वेझो अची पहुता, जिते नारायण सरोवर जो क़दीमी मंदिर ऐं तलाव आहे। नारायण सरोवर खां तक़रीबन 2 किलोमीटर ते रामायण वक़्त जो क़दीमी शिव भॻवान जो मंदिर कोटेश्वर आहे। भॻवान शिव जा दर्शन करे ऐं पोइ उतां खां ई कुझु मिंटनि ताईं कुझु ई पंध ते झूलेलाल साईं जो दुनिया जो वॾे में वॾो मंदिर झूलेलाल तीर्थ धाम ठही रहियो आहे, उते अची दर्शन लाइ पहुता। झूलेलाल साईं जा दर्शन करे
आरती पलव करे प्रसाद वठी फोटोग्राफी करे सभई आसे पासे जा सुहिणा मंदिर टिकाणा जीअं त लखपत जो गुरुद्वारो मातानो मढ़ वग़ैरह घुमी फिरी पोइ निकिता कच्छ में आयल मांडवी बीच घुमण लाइ। प्रिया ऐं विजय पंहिंजी नानी सीमा सां गॾु नंढपण जी ॻाल्हियुनि खे यादि करे ख़ुशि थी खिलण लॻा। इन विच में सीमा खे हिकु अंग्रेज़ माईअ जो आवाज़ ॿुधण आयो, जंहिं करे उन संदसि धीअ खे चयो त लवीना, नंढपण खां ई असीं सभई पंहिंजी मादिरी ज़बान में ई ॻाल्हाईंदा आहियूं, त तूं हींअर छो अंग्रेज़ीअ में पई ॻाल्हाईं? लवीना अचरज मां पंहिंजी माउ खे चयो त अमड़, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, पर मां त ॿारनि जो नंढपण जूं ॻाल्हियूं ॿुधी खिलां पई ऐं मां त हिकु बि लफ़्ज़ अंग्रेज़ीअ में कोन चयो। हाणे लवीना जी इहा ॻाल्हि ॿुधी सीमा खे पिणु थोरो अचरज लॻो। थोरी देरि खां पोइ वरी उन साॻी ई माईअ जो अंग्रेज़ीअ में आवाज़ सीमा खे ॿुधण आयो ऐं हुन संदसि ॾोहिटीअ खे प्यार सां चयो त प्रिया, तव्हां ॿार अंग्रेज़ीअ में तालीम हासिल करे नौकरी बि पिया कयो, पर असांजी मादिरी ज़बान खे क़ाइमु रखण लाइ असीं सभई हिक ॿिए सां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहियूं। पोइ बि विच विच में तव्हां अंग्रेज़ीअ में ई छा पिया ॻाल्हायो? प्रिया संदसि नानीअ खे आदर सां चयो त नानी, तव्हां असांखे नंढपण खां ई सिंधीअ में ॻाल्हाइणु सेखारियो आहे, त हींअर मां त अंग्रेज़ीअ में हिकु लफ़्ज़ बि कोन ॻाल्हायो आहे। अञा थोरो अॻियां हलिया त सीमा खे साॻियो आवाज़ वरी खां ॿुधण आयो ऐं उन लवीना ऐं प्रिया खे चङे ई अचरज मां वरी खां चयो त लवीना ऐं प्रिया, अगरि तव्हां अंग्रेज़ीअ में कोन पियो ॻाल्हायो त अंग्रेज़ माईअ जो आवाज़ असांजी कार में वर वर करे किथां पियो ॿुधण अचे। पंहिंजी नानी, माउ ऐं भेण खे अंग्रेज़ माईअ जे आवाज़ बाबति ॻाल्हाईंदो ॿुधी विजय ज़ोर ज़ोर सां खिलण लॻो ऐं कुझु मिंटनि ताईं त उन जी खिल बंदि ई कोन पई थी। विजय इन्हनि टिनी खे चयो त तव्हांजी मौज जो हल मूं वटि आहे। हक़ीक़त में जंहिं अंग्रेज़ माईअ जो आवाज़ नानीअ खे ॿुधण पियो अचे, उहो आवाज़ न त मुंहिंजी माउ जो आहे न ई मुंहिंजी भेण जो। इहो आवाज़ त मुंहिंजे मोबाइल मां पियो अचे। मुंहिंजी माउ ऐं भेण खे अंग्रेज़ माईअ जो आवाज़ इन करे ॿुधण कोन आयो छो त गाॾीअ में पुठी सीट ते वेही प्रिया मम्मीअ खां खोराक जी रेसिपी पुछी रही हुई ऐं मुंहिंजे पापा खे पिणु इहो आवाज़ ॿुधण कोन आयो छो त उहे ड्राइवर जे पासे वारी सीट ते वेठा आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे बॉस सां सूमर जी मीटिंग लाइ फ़ोन ते पिया ॻाल्हायो ऐं मां गाॾीअ जी विची सीट ते नानीअ सां गॾु वेठो आहियां त नानीअ खे हर घड़ीअ इहो आवाज़ ॿुधण पियो आयो। विजय उन्हनि खे चयो त असां ॿारनि जी जन्मभूमि उल्हासनगर महाराष्ट्र आहे ऐं असीं उते ई वॾा थिया आहियूं। इन करे कच्छ जे रस्तनि जी ॼाण असांखे कोन्हे ऐं मां पंहिंजे मोबाइल में GPS चालू कयो आहे, जंहिं में हर हिकु रस्ते ते वञण जी रहनुमाई कई वेंदी आहे, जंहिं में रस्ता ॿुधाइण लाइ पहिरीं खां ई आवाज़ में भरियलु हूंदो आहे जेको अंग्रेज़ीअ में हूंदो आहे ऐं ज़नाने याने त माईअ जे आवाज़ में भरियलु हूंदो आहे। अहिड़ी अंग्रेज़ माईअ जो आवाज़ लिफ्ट में पिणु हूंदो आहे ऐं घणनि ई जॻहियुनि ते माण्हुनि जी ज़रूरत मुताबिक़ या विंदुर लाइ इहो आवाज़ पहिरीं खां ई भरियलु हूंदो आहे। विजय इन्हनि टिनी खे अॻिते चयो त नानी, मम्मी ऐं प्रिया, तव्हां टिनी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही तरीक़े सां हिक ॿिए खे चई। हाणे विजय जे वाता अंग्रेज़ माईअ जे आवाज़ जूं ॻाल्हियूं ॿुधी सभई ज़ोर ज़ोर सां खिलण लॻा। सीमा विजय खे चयो त अॼुकल्ह जी टेक्नोलॉजी माण्हुनि जी सहूलियत लाइ केतिरी न अॻिते वधी वई आहे। ख़ैर, इन बहाने मां हिकु वॾी नई ॻाल्हि खां वाक़िफ़ पिणु थियसि, जंहिं ते मूंखे फ़ख़्रु पिणु आहे
त तव्हां एडवांस्ड टेक्नोलॉजी सां गॾोगॾु पंहिंजी मादरी ज़बान पिणु क़ाइमु रखी इष्ट देव झूलेलाल साईं खे पिणु पूजींदा आहियो। त आयो लाल सभई चओ झूलेलाल बेड़ा ई पार सदाई बाग बहार। महिरबानी।